तेज हयाती। शमीरा यह गाल समझ में अचे थी त बहादुर ससवी जे करे हाशिम जी पूरी आका के अगवा कराए वेंदो। मामा साईं मुखे एतरी त खबर आहे त बहादुर पले जी धीअ सां बेइंतहा मोहब्बत कंदो आहे। थी सघे थो त इहो कम बहादुर भी करायो हुजे। शमीरा जे यो कम बहादुर कयो आ त पोइ असां खां ॻाल्हि लिकाए थो। हाणे जा मां पाण परेशान आहियां। जे बहादुर पलांद में इहो कमु कयो आहे त हुनखे मुंहुं बि पाण ई ॾींदो। हा मामा साईं बराबर। जेकॾहिं इहो कम बहादुर कयो आहे त ज़ाहिर आहे उहो मुंहुं बि पाण ई ॾींदो। पर जेकॾहिं बहादुर ससुअ जे करे पले जे सॼे खानदान खे अगवा कयो त मामा साईं इहो नामुनासिब आहे। हाणे इंसान जज़्बात में घणो कुझु करे विझंदो आहे। हू पंहिंजो पाण खे ॾिस, जॾहिं जज़्बात में ईंदो आहीं त केतिरो नुक़सान कंदो आहीं। पंहिंजो पाण खे रोके सघंदो आहीं? खैर मामा थी सघे थो त इहो कम बहादुर न कयो हुजे। हाणे मां परेशान आहियां। या इहो कमु बहादुर नाहे कयो त पोइ कंहिं कयो? आसमान जी दुश्मनी असां सां आहे, असां बि नाहे कयो। मूंखे लॻे थो त इहो कमु बहादुर ई कयो जो सची नथो करे। हाणे सिर्फ़ टंठ में हल त हलूं बनी ते। ठीकु आहे बाबा हलूं था। मीरा तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे छा? तूं अकेली किथे ससुई खे ॻोल्हींदी आहे? शहरनि में, वस्तियुनि में, वहाणनि में ससुई खे ॻोल्हींदसि। ससुई ज़ालिमनि जे क़ैद में आहे, तूं हुनखे ॻोल्हे कोन सघंदी आहे। रहंदो पाण मुसीबत में फासी वेंदी आहे। जरी न करे त करे छा? चाची मां जीअरे ससी खे कीअं विसारियां? कीअं विसारियां चाची? मूंखे त इहा बि ख़बर न आहे त मुंहिंजी ससी कहिड़े हालनि में हूंदी। सदा पलिया समझा पंहिंजी धीउ खे। ससुई का बस स्टॉप ते कान बीठी असांजो इंतजार पई करे जो ही पटको ॿधी भेण खे वठण पई थी वञे। ससुई कैद में आहे जिते अलाए केतिरा पहरेदार आहिनि। ही पाण बि ॾचे में पवंदी ऐं तोखे बि ॾचे में विझंदी। जरी न करे त करे छा? भाॼाई हूं त मीरा खे ॾाढो समझायो पर हू अजायो जिद कयो वेठी आहे। अदा पलिया कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी छॾ। मां मीरा खे घर खां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त कोन ॾींदसि। भाॼाई मीरा जे जिद जे अॻियां त मां बेवस बणिजी वियो आहियां। पर मां बेवस न आहियां। मां मीरा जूं टंगू भञी छॾींदसि। ॾिसां थी त कीअं थी घर खां ॿाहिरि निकिरे। अदा पलिया तूं वञी ससुई खे ॻोल्ह। तूं मर्द माण्हू आहीं, तूं ठहंदे उनखे ॻोल्हींदे। मां तोखे कोन थी झलियां। ठीकु आहे त पोइ मां सुभाणे हलियो वेंदुसि।
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जवान मुर्सा। राजा साईं, असांखे हिकिड़े पोड़े मुड़स जी तलाश आहे। नालो अथसि पलियो। ऐं हुन सां गॾु हुन जा ॿार बि आहिनि। मूंखे ख़बर पई आहे त उहो हिते मंछूर ते अची आबाद थियो आहे। पलियो पलियो तुंहिंजो छा थिए ऐं तूं हुनखे छो थो ॻोल्ही? मुंहिंजो हारी आहे ऐं मुंहिंजो वालिद साहब आहे, असां खां कावड़जी वियो आहे। अबा हिते त अलाए केतिरा माण्हू अचनि था ऐं वञनि था, ख़बर नाहे तूं कंहिंजो थो पुछी पुट? ठीकु आहे दादा, मां ॿिए कंहिं खां पुछां। ठीकु आहे। पक असां ही पलीअ जो दुश्मन आहे। सॼण हुजे हा त मां खेसि ज़रूरु सुञाणा। पलीअ जा ॿई पुट त मरी विया आहिनि। इहो छोरो हुन वॾेरे जो चमपियो हूंदो, पर हाणे दुश्मन खे पलीअ जी खुड़क पइजी वई आहे। असांखे एहतियात करणो पवंदो। सूबेदार सुखिया, शेरू वारे केस जो छा थियो? पर शेरू अॻु में ई रूपोश हो, पुलिस खे केतिरनि केसनि में घुरबल हो ऐं असांजे पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो आहे ऐं उन जी कागज़ी कार्रवाई मुकमल थी चुकी आहे। पर बंगुल ख़ान चवे थो त शेरू खे कंहिं दुश्मन मारियो आहे। पुलिस जी दावा कूड़ी आहे। साईं बंगुल त बादशाह माण्हू आहे, बाक़ी इहे त सॼी दुनिया पई चए त पुलिस कूड़ो मुक़ाबिलो ॼाणाए भाड़ेल माराया आहिनि, पर हक़ीक़त इहा न आहे सर। हू असांजे मुक़ाबले में मारिजी वियो आहे, पर दुनिया वारनि जा वात काॾों बंदि थींदा। जॾहिं असांजा पुलिस सिपाही शहीद था थियनि तॾहिं बि इहे माण्हू साॻियो ई राग था ॻाइनि। उन्हनि खे छा कजे? ओके, पर तव्हां इहो ॿुधायो त हाशिम ऐं दिलावर जी जांच किथे पहुती? सर जांच कई आहे, छापा बि हणूं पिया। इहे जवाबदार केॾां वेंदा? हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु मुंहिंजे वर चवंदा। ॾिस सूबेदार सुखिया, मूंखे प्रोग्रेस घुर्जे। दिलावर ऐं हाशिम जी गिरफ़्तारी तमामु ज़रूरी आहे। छो त मूंखां बि ऑफिसर था पुछनि, ऐं उन्हनि खे कहिड़ो जवाबु ॾींदुसि? पर इनशाला हफ़्ते खनि में अॻुभराई थी वेंदी। ठीकु आहे, ॾींहुं राति हिकु करे छॾ, पर मूंखे कंहिं बि सूरत में दिलावर ऐं हाशिम 3 ॾींहंनि जे अंदरि लॉकअप जे पुठियां घुर्जनि। हाणे तव्हां वञी सघो था। भले पर ट्राली बना थक कहानी हयाती। मामा साईं, हाशिम दिलावर जे वञण खां पोइ इहो चाचो शाह ज़मान कॾहिं कराची आहे त कॾहिं किथे आहे। इन शाह ज़मान जो पाछो बि कोन्हे। पोइ छा थो चवईं? ॼऊं सलाम वारो। शामिरा महल मोकियो ॾिसी कर को फसाद, त पोइ चवईं त कयूंसि नुक़सान। भले पर ट्राली बना थक कहानी त ठाहो को ॻियाड़ी वारो थकण जास ये ख़बर पएसि। हथियार तोखे मां ॾींदुसि, पर होशियारी सां। ईअं न त शाह ज़मान जा हारी असांजी इच्छे में पजी वञनि। त पोइ मामा कमंद जा अन्न मिड़े कुझु न कुझु त खणायूंसि न। त पोइ ठीकु आहे, कयूं थासि हिकु हिकाणी, यूं थासि ॾारो। जे ख़बर पवेसि त घणे ॾींहं सवा न बि घणा ॾींहं मस्ती कई आहे। मामा साईं, मूंखे कुझु मज़ूर ॾियो त बाग़ वारी बनीअ मां सॼो कमंद कपराए वञी मिल ते ॾेई अचां। शाह ज़मान असां सां हाशिम दिलावर जी टेक ते विढ़ंदो, ऐं इहे जेके माण्हू ॿिया विढ़ंदा न, इहे बि इन्हनि जे ई करे विढ़ंदा। हाणे जॾहिं असां उते हली हथियारनि सां पहुतासीं त सभु जान छॾाए भॼी वेंदा, पर फोन ॻोठ मां कटराइणी पवंदी। थी सघे थो मथां कोई इतला करे विझेसि। शामिर, रूह सां त फोन नथा कटे सघूं न। हिन जो बि हल आहे मामा साईं। राति जे टाइम ते टावरनि खे ॾींदासीं बाहि, पोइ सभु तारूं सड़ी वेंदियूं।
न रहंदो बांस ऐं न वरी वॼंदी बांस। हल वाह दी शामिर, अटकल सोची थई, वो देर छो थो करी, कर संगत के फोन। ठीकु आहे बाबा। हाशिमा, दिलावर जंहिंजी तव्हां सां दुश्मनी ही उहो त वीचारो गुज़ारे, पोइ छाजे लाइ आयो? फलांद जी बाहि जा टांडा अञा ठरिया न आहिनि। दरिया खान जे खानदान सां मुंहिंजो हिसाब किताब बाक़ी आहे। इन्हीअ जो मतिलब त तव्हां दरिया खान खे मारे हाणे बहादुर खे मारण था चाहियो, ईअं न? हा, बहादुर खे अहिड़ी भञ ॾींदासीं त सॼी ज़िंदगी यादि कंदो। ॿुधाए किथे आहे बहादुर? बहादुर त हिते कोन्हे को, ऐं शायदि जेकॾहिं हिते हुजे बि हा पोइ बि मां तव्हांखे कोन ॿुधायां। न ॿुधाईंदे त गोली तोखे हणंदुसि। मां चवां थो ॿुधाए त बहादुर किथे आहे, न त तुंहिंजो हशर नशर करे छॾींदुसि। हा, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾ, हाण जी भर न वठ, न त तूं बि मारजी वेंदे। हाशिम, तोखे मारण जे लाइ बहादुर हितां निकिरी चुको आहे, ऐं जीअं ई हिते आयो न त मां तोखे फोन कंदुसि, पोइ अची भली बहादुर खे मारजांइ। बहादुर खे चई छॾजांइ, जेॾीं बि मुंहिंजे साम्हूं आयो न, उन ॾींहुं हुनजे जनाज़े जी निमाज़ थींदी। अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम। यार असां इहो पले खे था ॻोल्हियूं। भाऊ त पलो किथां आहे? पलो दरिया में ई कोन्हे। अड़े वाह। थैंक यू सर। मां तुंहिंजी कारकर्दगी मां ॾाढो मायूस आहियां। जेकॾहिं तूं पाण रिज़ाइन करे हलियो वञी त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। सर, मुंहिंजी हद में अमन अमान जो को बि मसइलो न आहे, ऐं ॾोहनि जी शरह 50% घटिजी वई आहे। मिस्टर सुखिया, तूं मूंखे ॿोल बचन न ॾे। ऐं सभु सम्झां थो, इहे सभु कागज़ी कारवायूं आहिनि। 90% ॾोह रजिस्टर ई नथा थियनि। ईअं न आहे सर। हाशिम ऐं दिलावर किथे आहिनि? छा उन्हनि खे लाकअप कयो अथई? नो सर, हू रूपोश आहे। रूपोश ॾोहारियुनि खे केरु ॻोल्हींदो? मां या तूं? सर, मां ई ॻोल्हींदुसि। पलियो ऐं हुनजा ॿार बच्चा किथे आहिनि? उन्हनि खे कंहिं अगवा कयो आहे? छा तोखे इहा ख़बर आहे? नो सर। नो सर, यस सर। मिस्टर सुखिया, मूंखे यस सर नो सर जी राग न खपे। मूंखे कारकर्दगी घुर्जे। नाउ गेट लॉस्ट।
रे सर मुंहिंजो त ख्याल आहे हाणे असांखे वापसि हलणु घुरिजे, छो त शाम थी वई आहे ऐं पंधु बि काफ़ी परे आहे। जलाल कार खे कहिड़ो पंधु आयाऊं त पक करे पोइ आ। रे सर मूंखे त लॻे थो चाचो पलियो हिते न आहे, छो त असां सुबुह खां वठी चाचे पले खे ॻोल्हे रहिया आहियूं। जेकर हिते हुजे हा त असांखे नज़र ज़रूर अचे हा। साईं तव्हां पलीअ ॻोल्हण में आया आहियो छा? हाउ चाचा, भाऊ जो चाचो आहे, ॻोठा कावड़ जी निकितो आहे ऐं ॿार बच्चा बि गॾु अथसि। हिते ॾस मिलियो हो, पर हिते त लभजे ई कोन थो। मुंहिंजे ख़्याल में ॾस ॾियण वारो भलियो हूंदो। हा रे सर, माण्हू माण्हुनि जहिड़ा खोड़। हा तव्हांखे सही ॾस मिलियो आहे। हिकिड़ो झूनो मुड़ुसु सूमर मला वटि महिमान थी आयो आहे ऐं ॿ मायूं बि गॾु अथसि। अच्छा, उहो भला किथे आहे? अॼु सुबुह खां वठी नज़र कोन थो अचे, शायदि काॾे वियो आहे। तव्हां सुबुह सवेल अचिजो, तव्हांखे पलियो मिली वेंदो। ठीकु आहे, असां सुबुह जो ईंदासीं। जलाल हल था हलूं शहर। शहर में मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, राति उन वटि था रहूं, सुबुह जो मोटी ईंदासीं। चाचा असांखे भला उन पार छॾ।